मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। रमज़ान जहिड़ी बरकत आहे, कहिड़ो वॾो गुनाह आहे, अल्लाह ताला गुनाह सभु माफ़ु करे छॾींदो आहे। पर 4 नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नोट कया गुनाह जंहिंजी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमज़ान जे अंदरि बि बख़्शिश नथी थिए। 4 गुनाह अहिड़ा आहिनि, अगरि के बंदे जे अंदरि इन चइनि गुनाह मां को हिकिड़ो बि गुनाह आहे त उनजी रमज़ान में बि बख़्शिश न थींदी। मां सम्झां थो उनजे लाइ वॾो ख़सारो आहे। उहो मुस्लमान इन चइनि गुनाहनि खे नोट करे ऐं ॾिसे, अगरि कोई हिकिड़ो गुनाह मां में पियल आहे त उन ते तौबा इस्तग़फ़ार करे, उन पंहिंजे मामलात खे दुरुस्त करण जी कोशिशि करे। अगरि जेकॾहिं रमज़ान जे महीने में बख़्शिश कंहिं मुस्लमान जी न थी, मां सम्झां थो तमामु वॾो ख़सारो आहे, तमामु वॾो ज़ुल्म आहे। पोइ हिकु नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शराब जो आदी। शराब जो जेको आदी आहे, हता की रमज़ान जे महीने जे अंदरि बि शराब खां नथो मुड़े ऐं शराब पीए थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तमामु इंसान जी बख़्शिश थी वेंदी, इन जी बख़्शिश न थींदी। अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे इन कबी फ़ेल खां बचण जी तौफ़ीक़ ॾे, छो त हे इंतिहाई बुरो फ़ेल आहे, जंहिंजी नफ़ी क़ुरान हकीम खां थियल आहे, जंहिंजी नफ़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात खां थियल आहे। त शराब जो आदी या शराब जो पीअंदड़ यादि रहे त रमज़ान में उनजी कंहिं क़िस्म जो कोई बख़्शिश न थींदी आहे। ॿिए नंबर ते फरमायूं वालिदैन जो नाफ़रमान। इन जे अंदरि तमामु वॾा मुस्लमान मुलविज़ आहिनि। हालांकि शराब जो आदी थोरो घटि थी सघे था, बंदा शराबी थोरा थी सघनि था। मां सम्झां थो वालिदैन जा नाफ़रमान, वालिदैन जा नाफ़रमान नौजवान औरतूं हुजनि या मर्द हुजनि, तमामु वॾी कसीर तादाद में मौजूदु आहिनि। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन्हनि जी बख़्शिश त न थींदी। जेको वालिदैन जो नाफ़रमान, पोइ चाहे औरत हुजे या चाहे मर्द हुजे, उनजी बख़्शिश सर रमज़ान में न थींदी। तमामु वॾी नेकी कयो, रोज़ा रखो, पर तव्हांजी ज़बान एतिरी ख़राबु आहे, जॾहिं बि पीउ सां ॻाल्हाईंदा आहियो त बद अख़लाक़ी खां अलावा कुझु बि न ॻाल्हाईंदा आहियो। माउ सां जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहियो त बद अख़लाक़ी खां अलावा कुझु बि न ॻाल्हाईंदा आहियो। त हे तव्हांजे लाइ इंतिहाई वॾो ख़सारो आहे, इंतिहाई तव्हांजे लाइ वॾो ज़ुल्म आहे। पंहिंजे नफ़्स खे पाक कयो, पंहिंजे नफ़्स खे गुनाहनि खां महफ़ूज़ रखो, इन गुनाह खां जेको आहे बची वञो। ॿिए नंबर ते फरमायो वालिदैन जा नाफ़रमान, इन्हनि जी बख़्शिश न थींदी आहे। 3 नंबर ते फरमायो क़तर रमी करण वारा, रिश्तेदारी जे अंदरि क़तर रमी, इहो मामिलो तमामु वॾो हसास मामिलो आहे, इंतिहाई मुश्किल इहो मामिलो आहे। छाजे करे रिश्तेदारी सां सिधो हलणु, उन सां बराबरि हलणु, त हे इंतिहाई मुश्किल कमु आहे। बाज़ औक़ात रिश्तेदारी ख़ुदि न हलंदी आहे, जो चपे चपे ते तव्हां खां नाराज़ थी वेंदा, चपे चपे ते तव्हां खां तालुक़ कटे वेंदा। त रिश्तेदारी सां क़तर रमी करण वारो, मिटी माइटी खे तोड़ण वारो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमज़ान में उनजी बख़्शिश न थींदी। 4 नंबर ते फरमायो दिलि में कीनो ऐं हसद रखण वारो, दिलि में कीनो हसद आहे त मुंहिंजे फ़लाणे दोस्त खे बिल्डिंग आहे, फ़लाणे खे एतिरो सारो इल्मु आहे, फ़लाणे खे एतिरो सारो माल आहे, फ़लाणे जो हाई क्लास जो कारोबार थो हले, मुंहिंजो कारोबार कुझु बि न आहे, मुंहिंजो कारोबार कुझु बि न आहे। इहो जेकॾहिं कीनो ऐं हसद पैसे जे एतबार सां दिलि में आहे, बख़्शिश न थींदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कौल जे मुताबिक़ हसद ऐं किनान ॿिनि क़िस्मनि जो थींदो आहे। हिकु उहो हसद जेको दुनिया जे माल जे करे थिए, दुनिया जे पैसे जे करे थिए, दुनिया जे उहिदे जे करे थिए, हिकिड़े क़िस्म जो हसद आहे ऐं कीनो आहे। वरी ॿियो हसद ऐं साड़ ख़ासि करे दीनदारनि जे अंदरि बि पायो वेंदो आहे। कंहिंजो इल्मु कंहिंखां बर्दाश्त न थिए, कंहिंजी इज़त, ख़ासि करे दीनदारनि जे अंदरि बि वॾो मर्ज़ु आहे, दीनदारनि जे अंदरि बि वॾो मर्ज़ु आहे। कंहिंजी इज़त कंहिंखां बर्दाश्त न थिए, कंहिंजो मनसब कंहिं दीनदार खां बर्दाश्त न थिए, कंहिंजी इज़त खे कंट्रोल न करे सघे, इहो वॾो फॉल्ट आहे। हसद जो अहिड़ो फॉल्ट आहे जो हसद नेकिन खे ईअं ख़तमु करे छॾींदो आहे, साड़ नेकिन खे ईअं ख़तमु करे छॾींदो आहे जीअं हिकु सुकल काठियूं पियूं हुजनि, उनखे नॉर्मल का बाहि जो हिकु शोलो किरे त तव्हां छा था सम्झो, इहो हिकिड़ो शोलो सॼे जंगल खे राख बणाए छॾींदो आहे न। त सेम असांजी नेकिन खे हसद ऐं किनान ईअं ख़तमु करे छॾींदो आहे। हिकु साहिबी जे बारे में मशहूरु हदीस आहे जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 मरतबा जन्नत जी बिशारत ॾिनी।
रीज़न लास्ट में पुछा कयो वियो त रीज़न छा आहे, उन साहिब आख़िरी में इहा ॻाल्हि कई त पंहिंजी दिलि खे हसद खां, किनान खां, तआसुबात खां मां पाक रखे छॾियो आहे, मां पाक रखे छॾियो आहे। पोइ लॻे थो इहो ई को अमल थी सघे थो जंहिंजे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जी बिशारत ॾिनी हुजे। त अब्दुल्ला बिन उमर फरमायो अल्लाह जो कसम खणंदो इहो ई तव्हांजो अमल हूंदो जंहिंजे बारे में तव्हांखे रसूल जन्नत जी बिशारत ॾिनी आहे। तव्हांजा भार दोस्तो दिलुनि खे जेतिरो साफ़ु बणाईंदासीं, दिलनि खे जेतिरो साफ़ु बणाईंदासीं अल्लाह ताला ओतिरा मामलात बहितर बणाईंदो, अल्लाह ताला ओतिरो तव्हांखे नवाज़ींदो। हालांकि हसद ऐं किनान ऐं तासुबात में का शइ न रखियलु आहे, ओतिरो तव्हां पोइ ज़वाल जी तरफ़ वेंदव। कंहिं मुस्लमान खे का नेमत ॾिसी करे उन ते ख़ुशि थींदा कयो, उन ते ख़ुशि थींदा कयो, या अल्लाह मुंहिंजे हिन मुस्लमान भाउ खे तूं हे शइ अता कई आहे, या अल्लाह मुमकिन आहे जॾहिं तूं मुंहिंजे मुस्लमान भाउ खे अता कई आहे, या अल्लाह इहा शइ मूंखे बि अदा कर। त इहो हमेशह अल्लाह ताला खां इहा ई बंदा दुआ घुरंदो रही। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला इन तमामु अहादीस मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।